मुझो नालो फुलू आहे। फुलू जी माने आहे ब्लूमिंग फ्लावर। सो अमरकोट सां मुझो ताल्लुक़ आहे। जी असांजे दोस्त राजा सांत चयो त सॼी तालीम जेको आहे सो सरकारी स्कूलनि में, मूं भी यहीं सरकारी स्कूलनि में पढ़ियो आहे। हैदराबाद कासमाद डिग्री कॉलेज में इंटरमीडिएट करण खां पोइ कराची में जेको आहे सो दाख़िल थियासीं। 2000 खां 2004 ताईं 4 साल गारमेंट फैक्ट्रियुनि में मज़दूरी कईसीं। ऐं उन खां पोइ कराची यूनिवर्सिटी में दाख़िला थी सिंधी शोबे में। ऐं सिंधी शोबे में मज़दूरी ऐं स्कूलनि में पढ़ाइण, अख़बारनि में जॉब करणु ऐं इन सॼी सर्वाइवल जे दौड़ में पढ़ंदा रहियासीं। ऐं कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में जेको सो MA सिंधी करे फस्ट पोजीशन बि हासिलु कयुमि। ऐं उन खां पोइ PhD कई आहे। पंहिंजी मादरी ॿोली जेका आहे असांजी सिंधी सभिनी जी ॿोली आहे, पर कुझु ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जेके तारीख़ी तौर ते हिन सिंध जे अंदरि हिन गुलदस्ते जे ख़ूबसूरत गुलनि ऐं रंगनि वांगुरु एॾियूं ख़ूबसूरत ॿोलियूं आहिनि जेके सिंध जे अंदरि सर्वाइव कनि थियूं। उन्हनि ते बि तमामु घटि असांजी नज़र वई आहे। ढाटकी ॿोली उन्हनि ॿोलियुनि मां हिकु आहे जंहिंजो लोक अदब इंतिहाई ज़रख़ेज़ आहे, इंतिहाई ख़ूबसूरत आहे। ढाटकी ॿोली जो हिकिड़ो तव्हांखे बैत ॿुधाईंदो हलां जेको ॾाढो इम्प्रेसिंग आहे मूंखे सिंधी अदब जे अंदरि या ॿियनि किथे जॻह ते, ख़ासि तौर ते सुर सारंग में जेको आहे सो अहिड़ो बैत मूंखे किथे कोन मिलियो। सो बैत आहे त उभ लाॾो, लाॾो माना घोट, उभ लाॾो गां जानी, मंज़र आहे इंतिहाई ख़ूबसूरत। उभ यानी आसमान आहे उहो घोट आहे, उभ लाॾो गां यानी पूरो ॻोठ ॼाणी आहे। उभ लाॾो गां जानी डबक डबां गाज, हीअ जेका खिवण थिए पई, जेको शोर थिए पियो, इहो शरनायूं वॼनि पियूं। घोट उभ आहे ऐं सॼो ॻोठ जेको आहे उहो ॼाणी आहे। उभ लाॾो गां जानी डबक डबां गाज, पेरण लीलो कांचवो धरती परणजे आज। यानी धरती जेको जो परणजे थी उभ सां, आसमान सां धरती परणजे थी ऐं उहो साओ कंजरो पाए थी। एॾो रोमेंटिक क़िस्म जो हिकिड़ो बैत मूंखे ॾाढो मुतासिर कयो। मुंहिंजो बाबा साईं ऐं मुंहिंजा मामा, मुंहिंजा चाचा, थर सां तालुक़ु रखंदड़ केतिरा ई माण्हू ढाटकी लोक अदब में तमामु घणा रिच, मूं उन्हनि मां केतिरा ई हिन दुनिया मां वेंदे ॾिठा त इंतिहाई घणो ॾुखु थियो त मूं चयो पाण सां गॾु इंतिहाई वॾो हिकिड़ो ज़ख़ीरो जेको आहे सो पाण सां गॾु खणी पिया वञनि, जेको हिकिड़ो एंथ्रोपोलॉजिकल एंड कल्चरल असांजो जेको हिकिड़ो तमामु घणो रिच जेको हेरिटेज आहे उहो दफ़न थींदो थो वञे उन्हनि सां गॾु। सो मूं ढाटकी ॿोली ऐं ढाटकी लोक अदब ते PhD कई। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सां जेको आहे सो जॉब कंदो रहियुसि। कराची यूनिवर्सिटी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर में एज़ ए रिसर्च ऑफिसर कमु कयुमि ऐं ज़ेबेस्ट जे अंदरि एज़ ए रिसर्च एसोसिएट कमु कयुमि। उते सिंध अभ्यास अकेडमी जो बुनियादु पियो। उते इंतिहाई घणो असां सिंध ते तमामु घणनि सिंध जे असां लॻापियल तमामु वॾा स्कॉलर्स, उन्हनि खे असां जेको सो डॉक्टर गज़ाल असां अट्रैक्ट कयो। उते लेक्चर प्रोग्राम करायासीं, सिंधी ॿोली, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कोर्स, इन क़िस्म जूं उहे शयूं उते कयूंसीं। सो हींअर मुंहिंजो जेको कमु कयां पियो नवाबशाह जे अंदरि सिंधी शोबो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में, उते आउं पढ़ायां थो। ऐं अदी माहिन जेका वाइदो कयो आहे उनजे लाइ हिकिड़ो आउं तव्हांखे माहिन मेरी बहन के लिए ये मैसेज है कि वहाँ पर आपके लियारी यूनिवर्सिटी के अंदर अभी एक सिंधी डिपार्टमेंट कायम हुआ है। आप अगर सिंधी वहाँ पर पढ़ना चाहेंगी तो आपको वहाँ पर एडमिशन मिलेगी। ऐं सभिनी सिंधियुनि दोस्तनि खे मुबारक ॾियां थो त जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं आहिनि, मुंहिंजो उस्ताद मरहूम डॉक्टर कमाल जामड़ो सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सिंधी शोभा क़ाइमु करण जे लाइ तमामु घणी कोशिशूं कंदो रहियो। ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु कयां थो त लियारी यूनिवर्सिटी में सिंधी शोबो क़ाइमु थी वियो आहे। कल्ह उनजी बोर्ड ऑफ स्टडीज़ थी, मूंखे इहो शरफ़ हासिलु थियो, उनखे मूं चेयर कई। ऐं अहिड़े तरह सां असां इहो कमु कंदा हलूं था। ॿियो जेको हिकिड़ो ॿियो पासो आहे असांजे हिननि सरगर्मियुनि जो उहो हुई आहे त जीअं त तारीख़ी तौर ते असां ॾिसूं था त कुझु अहिड़ियूं बिरादरियूं आहिनि जिन खे तमामु घणो मुख़्तलिफ़ हवालनि सां पोइते न दियो वियो। उन्हनि में बदनसीबी सां असांजी बिरादरी बि हुई। सो असांजी बिरादरी हिकिड़ी ॻाल्हि महसूसु कई त इन सॼी जेका सो माइंड सेट सां विड़ी सघिजे थो उहो सिर्फ़ु तालीम आहे। ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु कयां थो त सिंध जे अंदरि जेके मेघवाड़ बिरादरी तमामु घणो पंहिंजो पाण खे जॻह वलारे रही आहे त उहो तालीम जे ज़रिए वलारे रही आहे। ऐं हर इम्तिहान में चाहे उहो मेडिकल जो हुजे, इंजीनियरिंग जो हुजे, लॉ जो हुजे, जिते बि हुजे असांजी बिरादरी जो 1 2 3 नौजवान ज़रूरु हुते पंहिंजो पाण मल्हाईंदा आहिनि। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे।
असां बिरादरियुनि जी सियासत या इन क़िस्म जी ॻाल्हि नथा कयूं, पर जेके बि माण्हू लतीफ़ साहिब जो आहे सिट त अंदरि जनी अधु डूंगर से ॾोरींदियूं, जिन जो अंदरि अधु थियलु आहे उहे पंहिंजी सर्वाइवल जी जंग विड़नि था ऐं विड़ी रहिया आहिनि। ऐं इज्तमाही तौर ते सिंध जो ई असां इहो आहे केस, असां हुन में पंहिंजो हिसो ॻंढे रहिया आहियूं। त जीअं ई कराची में असां कराची यूनिवर्सिटी में जी पढ़ियसि, असांखे सिंधी सॾाइण सिंधी चवणु 2004 जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ओपराइप महसूसु थींदी हुई। ऐं असां दोस्त कुझु हुया, असां पंहिंजो मदद पाण पंफलेट वग़ैरह छपराए सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि में उन्हनि जी कराची यूनिवर्सिटी जे अंदरि दाख़िला जो हिकिड़ो तमामु असां हिकिड़ी तहरीक शुरू कई। उहा तहरीक हाणे जवान थी चुकी आहे। केतिरा ई नौजवान जेको आहे सो हिते कराची में दाख़िला वठी पढ़ी रहिया आहिनि। ऐं उन्हनि शागिर्दनि खे वॾे खां वॾो जेको हिकिड़ो मसइलो दरपेश अची रहियो उहो रिहाइश जो हुयो। असां 2015 खां जेको आहे हिकिड़ी हॉस्टल बि क़ाइमु कईसीं। उहा हॉस्टल बि हींअर सचल ॻोठ में जवान थी चुकी आहे ऐं उते थर हॉस्टल जे नाले सां हले पई थी। ऐं सिंध सां लाॻापियल केतिरा ई नौजवान आहिनि उते उन में पढ़नि पिया। ऐं आउं चवां थो त ॿिया बि जेके दोस्त आहिनि जिन खे ख़बर न हुजे उहे उन में रही सघनि था, नो प्रॉफिट नो लॉस जे बुनियाद ते। सो इहे असांजूं नंढियूं सरगर्मियूं आहिनि। सिंध सां मुहबत असांजो बुनियादी जेको असां मोहरिक आहे, जंहिंजे बुनियाद ते असां अॻिते वधूं पिया। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां त हीअ जेको दुनिया सॼी में जेको डायस्पोरा जेको आहे पखिड़िजणु, इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। पर सिंध ख़ासि तौर ते कराची असांजो सिजु आहे। कराची जेके पंहिंजाइण जे लाइ हिकिड़ी फिलॉसफी आहे त कराची में जेकॾहिं नौजवान जेसिताईं अची पढ़ंदो न तेसिताईं कराची खे न पंहिंजाईंदो। ऐं अर्ज़ु कयां थो त वधि खां वधि ॿारहाड़ी जा नौजवान आहिनि उहे, छाकाणि त ॿियनि शहरनि में जेके बि यूनिवर्सिटियूं उहे बि असांजी पंहिंजियूं आहिनि, उते बि पढ़नि, पर कराची जो वधि खां वधि रुख कनि। हिते 4 साल पढ़ण जी मजबूरी तहत जे रहंदा त कराची जा थी पवंदा ऐं वापसि ॻोठ भॼी न वेंदा। सो वधि खां वधि कराची में हिते अचनि ऐं पढ़नि ऐं सिंध जी तरक़ी में ख़ुशहाली में पंहिंजो हिसो ॻंढनि। तव्हांजी वॾी महिरबानी।